अल अज़ीज़ा एवन फील्ड रेफरेंसिस में सज़ाउनि जे ख़िलाफ़ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी अपीलुनि ते ॿुधणी थी रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी कंदी। नून लीग सरबराह नवाज़ शरीफ़ अॼु अदालत में पेश थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां साइफर केस में तहरीक इंसाफ़ चेयरमैन जी जेल ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते फ़ैसिलो महफ़ूज़। अदालत जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ चेयरमैन जी दरख़्वास्त फ़ैसिलो शाम 5 वॻे ॿुधायो वेंदो। पीपी अॻवान सईद गनी चयो आहे त MQM हिकु दफ़ो ॿीहर ख़ौफ़ पैदा करण जी कोशिश करे रही आहे। बदमाशी ऐं गुंडागर्दी क़बूल न कई वेंदी। धमकियुनि बावजूदि माण्हू MQM छॾे पीपी में शामिल थी रहिया आहिनि। पीपी हमेशह अवामी ताक़त सां इक़्तिदार हासिल कयो आहे। PAF अकेडमी रिसालपुर में पासिंग आउट परेड निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकर जी ख़ासि महिमान तौर शिरकत। इसराइली फ़ौज जी गज़ा में डोनेशन अस्पताल ते बमबारी। 12 फ़लस्तीनी शहरी शहीद, केतिरा ई डॉक्टर ज़ख़्मी। गज़ा में शहीद फ़लस्तीन जो अंग वधी 13,300 थी वियो। हमास सरबराह इस्माइल हानिया जो चवणु आहे त हू इसराइल सां जंगबंदी मुआहिदे ताईं पहुचण जे वेझो आहिनि। हमास पंहिंजो मौक़िफ़ क़तर जे भाइरनि ऐं टियाकड़ी कंदड़नि ताईं पहुचाए छॾियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जा KP में धारदार ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। एक जवान शहीद। ISPR मूजिबि उत्तर वज़ीरस्तान में बारूदी सुरंग जे धमाके में सिपाही शाहज़ेब शहादत माणी। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कराची में इंटेलिजेंस बुनियादनि ते ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। ॾखण वज़ीरस्तान जे इलाइक़े कोट आज़म में धार ऑपरेशन दौरान 1 दहशतगर्द मारिजी वियो। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ हर हंधि तयारियूं। तालीमी इदारनि में सकाफ़ती सरगर्मियूं वधी वयूं। मच कचहरियुनि ऐं मलाखड़नि जो सिलसिलो वधी वियो। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि बाबति जांच ऑफिसरनि जी बदिलियुनि खां रोके छॾियो। जस्टिस नेमतुल्लाह फुल पटेल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त गुम थियल माण्हुनि जी जांच ऑफिसरनि जूं गैर ज़रूरी बदिलियूं न कयूं वञनि। मुल्क समेत समूरी दुनिया में मुहाणनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। जाती समेत सामूंडी पटीअ जा लखे मुहाणा बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़र चयो आहे त मुहाणा रुगो समुंड जा मुहाफ़िज़ न पर सकाफ़ती विरसो बि आहिनि। पाकिस्तान जी सामूंडी पटी मुल्क जे विलो इकनॉमी ऐं तरक़ी में अहम किरदारु अदा करे रही आहे। पाकिस्तानी सी फूड आलमी पिड़ियुनि ताईं बि पहुच लाइ तरक़ी जी काफ़ी सलाहियत मौजूदु आहे। जाफराबाद में भाण जी कोर्ट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त भाण जी कोर्ट सबबि 1,86,000 एकड़ ते कणक जी पोखी मुतासिर थी रही आहे। शिकायतुनि बावजूदि को अमलदार मसइलो हल करण लाइ तयारु नाहे। टंडे गुलाम अली वेझो बिजली जे तार किरण जे नतीजे में पीरसन फौत। ॻोठ अली बख्श केटी निज़ामाणी में मोहम्मद टगड़ी दमधणी हवाले करे छॾियो।
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उमर गुल के फास्ट बॉलिंग सईद अजमल के स्पिन कोच मुक़रर करे छॾियो। PCB तर्जुमान जो चवणु आहे त उमर गुल सईद अजमल के पहिरीं ज़िम्मेवारी ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड जे दौरे जी ॾिनी वई आहे।